मुबारकबाद तो ॾियां अवामी प्रेस क्लब के, ख़ास तौर ते सामी साहब के, कादर बख़्श साहब के, सजाद साहब के जे एॾी सुठी सरगर्मी जेकी आहे सो हिते ऑर्गेनाइज़ कराई आहे। हे असांजा आर्टिस्ट आहिनि, हे असांजा अनसंग हीरोज़ आहिनि जंहिंखे हर महकमे या गवर्नमेंट जी तरफ़ां जेको आहे सो हिननि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। हे असांजे सिंध जा जेको इन सम्झो कि असांजा हिकिड़ा हुसन आहिनि जेको असांजे सिंध जे हर उन इशूज़ के जेको आहे सो पंहिंजी शाइरीनि में असांजा हिते सिर्फ़ु आर्टिस्ट जेका सो शाइर न आहिनि, असांजा हिते पेंटर्स बि आहिनि, ड्रामेकार बि आहिनि। हे असांजा हुसन आहिनि जेको असांजे हिन हे जेका असांजा जेका जिते सिंध जा जेका बि मसइला आहिनि, चाहे हो समुंड जा मसइला हुजनि, दरियाहनि जा मसइला हुजनि, डंडनि जा मसइला हुजनि, हे हिननि खे पंहिंजे अंदाज़ में जेको आहे सो हुननि खे हाईलाइट कंदा आहिनि ताकी हे असांजूं आवाज़ूं जेकियूं आहिनि सो एवाननि ताईं पहुची सघनि। ऐं अहिड़े क़िस्म जूं हे जेकियूं अदबी मुशाइरा आहिनि या तव्हांजा हे जेका शाइरी मुशाइरा जेका थींदा खपनि, इन्हनि में जेको असां जहिड़ा नौजवान आहिनि, जेका पढ़िया लिखिया नौजवान आहिनि, उहो हुन में इंट्रस्ट वठनि ताकी हिते जा जेका इशूज़ आहिनि या असांजो जेको कल्चर आहे उनखे वधि खां वधि जेको आहे सो प्रोमोट करे सघे। वॾी महिरबानी तव्हांजी।